अस्सलाम वालेकुम नाज़रीन, अवां जे पसंदीदा प्रोग्राम मज़ागिरी सां गॾु माया आगा राफ़े। नाज़रीन, पाणी इंसानी सेहत जे लाइ तमामु घणो ज़रूरी हूंदो आहे ऐं माहिरनि जो चवणु आहे त हिकु आम इंसान पाणी पीअण खां सवाइ रुॻो 36 कलाक ज़िंदा रही सघे थो। ऐं असां वटि सिंध में जेको पाणी माण्हू पी रहिया आहिनि उन ते साइंसदान बि हैरान आहिनि त अहिड़ो पाणी पीअण जे बावजूदि बि इंसान ज़िंदा कीअं आहिनि। ऐं असांजो गुलू गिरनारी रिपोर्टर बि हिकु अहिड़ी रिपोर्ट ठाहे आयो आहे। जी गुलू गिरनारी, ओवर टू यू। न खपे गंदो पानी, न खपे न खपे न खपे गंदो पानी, न खपे न खपे न खपे गंदो पानी, न खपे। जी मेहरबानी रशीदा तारिसी रहा तो सक्खरवासी जो एहतजाज करे रहा आहिनि जे त वाटर सप्लाई जो पानी गंदे पानी में शामिल थी चुको है। जे त ही पानी जॾहिं साइंसदाननि खे ॾेखारियो वियो त साइंसदाननि चयो त इहो जानवरनि जे लाइ नुक़सानदेह पानी आहे। जॾहिं त अदालत कमीशन रिपोर्ट जेकी आई आहे त उन्हनि चयो त सिंध जा माण्हू पाणी कीअं पी रहिया आहिनि जंहिंमें जेका सो माण्हुनि जी जाननि खे ख़तरो आहे। मां सखर जे शहर सखर में बीठो आहियां, जेको महलो आहे उतां जो पाड़ो हिकिड़ो शमसाबाद जंहिंमें मां मौजूदु आहियां। उतां जा रहवासी जेको आहे हीउ पाणी पी पी करे उन्हनि जे कद ऐं उन्हनि जी बाडनि में तमामु वॾो असरु थियो आहे। न खपे न खपे गंदो पानी, न खपे न खपे न खपे गंदो पानी, न खपे जी न खपे जी। हिकिड़े मिनट जी रशीदा तारिसी रहा थी मुसलसल एहतजाज जारी आहे। हिन सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। गंदो पाणी पी करे हिननि जा जीअं त गोश्त बि ख़तमु थींदो पियो वञे ऐं हॾु सुकणंदो पियो वञे, माण्हुनि जा कद नंढा पिया थींदा वञनि ऐं कंहिंजा नौजवान जा वार बि छणंदा पिया वञनि। हिन सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। साईं जेको आहे सो तव्हां पंहिंजे पुट खे खयूं बीठा आहियो जेको साईं माफ़ कजो, मुंहिंजो पुट न आहे, ही मां बदनसीब जो पीउ अथई, हे मुंहिंजो पीउ अथई। अच्छा न पीउ भाई न पीउ ही तव्हां ॾिसी रहिया आहियो रशीदा त ही जेको आहे सो गंदो पाणी आहे, जेको पाणी वाटर सप्लाई जो पाणी आहे जेको गटर जे पाणी में मिली नालनि में ही गंदो थी चुको आहे। ही माण्हू वापराइनि था पिया। हे मिटी है, ॾिसो हे अचे थी मिटी, हे मिटी जी जी अच्छा तव्हां सां जेको आहे अच्छा तव्हां इहो पाणी वापराइण जे करे तव्हांजो कद सुकुड़जी वियो आहे। साईं असांजो तक़रीबन काफ़ी नंढे क़दर जो पाणी सुकी विया, असां हिन कंडीशन में अची विया आहियूं। हिन भाॻो मुंहिंजो पुटु आहे, पीउ जो ख़्यालु कोन थो थिए। अच्छा सही हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायो त ही तव्हां छा थिए ही जेको आहे? हे साईं हे मां बदनसीब जो चाचो ए झारे पहलवान सां इहो विढ़ियो हुआ। झारे पहलवान खे हिकिड़ी अंडी साईं दसे पिटी कंहिं त उथियो ई कोन, मणको बाक़ाइदे अधु भॼी विधेसि। उहो झारो पहलवान खे शिकस्त ॾियण वारो माण्हू हे मुंहिंजो चाचो आहे। हाणे हिन मूंखे मां काॾे साड़ियां, हिनखे मां काॾे कयां? हाणे विढ़ंदो रोज़ी हिनजी हिन ते लॻियल हुई, कमाईंदो हो त रोज़ी थींदी। हाणे खटा थो टोड़े रुॻो घर में पियो आहे, ज़ाल बि खसे वसि सहुरा, चवनि था कदु न कमाईंदो न कंदो ज़ाल मोटाए ॾे। जी जी सही हिकिड़ो मिनट मतिलबु ही तव्हांजो पीउ आहे, ही तव्हांजो चाचो आहे ऐं जेको आहे सो तव्हांजी वालदा किथे आहे? सही हिकिड़ो मिनट मीडिया ज़ाहिर आहे सुवाल पुछंदी रहंदी। ॻाल्हि इहा आहे पाड़े में शादी हुई, अम्मा जो कदु वञी 1.5 फुट बचो न के मम्मा न वञा शादी में, न वञा ज़ोरी शादी में वई हे भला मां जो हमरा जो कदु वञे पियो भईदो लत जेठो अची अम्मा देहांत करे वई। जी रशीदा तारिसी रहिया त हिनजी जेको आहे पाणी पीअण जे करे गंदो पाणी पीअण जे करे हिनजी वालदा बि नंढे कद जी शिकार थी वई ऐं उन कदुरु करे सघी ऐं उहो कंहिंजी लत जे हेठां अची। अच्छा मतिलबु सही हिकिड़ो मिनट गंदो पाणी आहे, कदु बचो छा थी अञा पींदे अञा सही हिकिड़ो मिनट नाज़रीन रशीदा मूंखे ईअं लॻी रहियो आहे त ही पंहिंजे पीउ खे न कंहिं भोलीअ खे खणी वेठो आहे कुल्हे ते, मूंखे त खिल वठी रही आहे। अच्छा कदु ॾिसो न खपे न खपे गंदो पाणी न खपे न खपे। अच्छा सही मतिलबु तव्हां हे चाचो तव्हांजे वालदा नंढे तव्हांजो कद डिघो छो थी वञे विच में? सही मां जी इहा ख़ुशकिस्मती आहे, मां असल में ज़मीन आहिनि बाबो त पंहिंजे ॻोठ जो रहीस आहे, वॾियूं ज़मीन आहिनि। मां पंहिंजे ज़मीननि ते वियल 20 साल होॾे मोटी आयमि त अबे जो गुलर जेतिरो कदु वॾो भाउ भूलो भाउ हाणे हिन जो कदु न रहियो आहे।
जी जीअं तव्हां हिन जो त घरेलू झगड़ो हली वियो आहे। अच्छा ही नौजवान जेको हिते मौजूदु आहे जंहिंजा जेको आहे सो इन पाणी पीअण जे करे गंदो पाणी पीअण जे करे वार छणी विया आहिनि ऐं हिनखे जेको आहे सो इहो मुख़्तलिफ़ बीमारियूं माण्हू खे थी रहियूं आहिनि ऐं कुझु ॾींहं खां पोइ जो गोश्त ॻरी वेंदो हॾु नंढो थी वेंदो जेको आहे सकर में जेको गंदो पाणी अचे थो पियो जी साईं तव्हांजा वार कीअं छणण लॻा कॾहिं को तव्हां पाणी वापरायो पिया आहियो जी जीअं त मां ही गंदो पाणी चांहि खां पोइ वरी पाण पीतो त मुंहिंजे वारनि जो अहिड़ो हाल थी वियो मथो ढके न्याणी साणू प्रोग्राम ॾिसंदो ढके मथो हा पोइ मुंहिंजो अहिड़ो हाल थियण खां पोइ मां पाणीअ जहिड़ो थी वियुसि हाणे त मां ॾिसण जहिड़ो बि न आहियां भाऊ कोई मूंखे ॾिसो बि नथो ॾे न खपे न खपे गंदो पाणी न खपे न खपे न खपे गंदो पाणी न खपे अच्छा बि हीअं कयो तव्हां जेको आहे सो हेॾे वठो अबो नथो सही। अबो पीअंदो पाणी मरी वेंदो अबो सही। ॾिसो कदर सां गॾु अधु ताईं ॿाराणी थी वियूं त हाणे कदे पाणी जी ॾिसी रहिया रशीदा तव्हां थी माण्हू बताल थी चुका आहिनि अच्छा साईं तव्हां जेको वार छणी आहिनि तव्हां वार हणायो छो न था साईं किथां वार हणाया मूंखे त कुझु खाइण लाइ बि न आहे त वारनि लाइ पैसा किथां अचनि मूंखे छणी वेंदा पाणी त इहो ई आहे वरी छणी वेंदा हरू भरू छो ख़र्च करे न जेको मसइलो आहे पाणी चेंज करण जे बजाए तो वरी मुंहिंजी ठोड़ ते वेठा ॻाल्हि कयो पाणी चेंज न कयो एॾो ज़ुल्म यकीन कर नकु बि कारो थियो हाणे मूंखे जो नकु बि छणी वेंदुसि हिन बागे जो जी जी तव्हां ॾिसी रहिया आहियो रशीदा ही जेके माण्हू आहिनि मुसलसल जेको आहे सो शिकार आहिनि गंदे पाणीअ जो ऐं हिनखे जेको आहे सो गंदो पाणी मिली रहियो आहे सखर जा शहरी जेके आहिनि उहो गटर जो पाणी वाटर सप्लाई सां मिली वियो आहे जंहिंमें जेको आहे कमीशन रिपोर्ट आई आहे त इंसान कीअं जी रहिया आहिनि कैमरामैन एम छुटल चना सां गॾु गुलू गिरनारी सकर शमशाबाद अचो नाज़रीन मीडिया आज़ाद आहे ऐं उन आज़ादी जो फ़ाइदो वठण जे लाइ केतिरा ई माण्हू मीडिया में अची बि रहिया आहिनि असां बि इन करे मज़ागिरी प्रोग्राम में ही सेगमेंट शुरू कयो आहे न्यूज़कास्टर ऑडिशन्स जो ऐं अॼु ॾिसूं था त न्यूज़कास्टर बणजण जे लाइ केरु आयो आहे अरे केरा यार हे छा आहे नाचू काॾा घुरायो हे केरा बाबा जो गानो वानो बंद कर पंहिंजे मोबाइल मां अरे देन से मां बादशाह आया हुसैनाबाद हैदराबाद अरे बाबा हिते न्यूज़ ऑडिशन थी हले यार केर आहे यार यार अला केरा बाल भी मथे ते खणी घुमंदो तो हुते अरे अरे वो देन से ये तव्हां ऑडिशन लिखो था ना अखबार में और उनजे करे त मां आयो आहियां मज़ागिरी प्रोग्राम में ऑडिशन ॾियण अरे यार हल बाबा हल तू वञी म्यूनिसिपल में ड्यूटी वठे नी वारनि सां वञी रोड साफ़ कर हल उथी चाज तो खबर ना है असांखे बादशाह चवंदा न हुसैनाबाद यार टीवी ते राड़ी आड़े पियो करे चक्कर छा आहे इहो बाबा हे केर न्यूज़ ऑडिशन लाइ अची था बाबा नालो छा आहे तुंहिंजो अरे ख़ुशि ऑडिशन ॾियो था तव्हां सॼा न्यूज़ पढ़ो था जेको ही वेठा जहिड़ो फोटो कढे थो हाणे न्यूज़ पढ़े न असां जहिड़ो जवान पढ़े न पोइ ख़बर पए त न्यूज़ कीअं पढ़िबा ओ ॾाॾा नालो छा आहे तुंहिंजो कंधार खान बलोच गंधार खान इहो नालो आहे यार अजी माण्हू यार काॾां आयो यार होॾे बस ई नथो करे डांस में लॻो पियो आहे बाबा हिते सीरियस न्यूज़ पढ़ंदा आहियूं संजीदा न्यूज़ पढ़ंदा आहियूं असां हिते संजीदा न्यूज़ ऑडिशन थी हलनि तूं हिते लेवा वेवा न कर इहो तूं चुप कर नथो वेह अरे नई शइ हूंदी ने तव्हांजे लाइ न कैमरा बंद कयां पियो छा कयां यार हाणे छा छा कैमरा बंद करे थो तूं यार दवा भी टाइम ते न पी आयो लॻे थो दवा न पी आयो छा ओ भाऊ अरे यार हे मकरन ॾाढो अची वियो अलाए कॾां हाणे बाबा हिते अरे हैदराबाद में हुसैनाबाद हैदराबाद ओ ॾाॾा हिते बाबा असांखे ख़ूबसूरत चेहरा खपनि यार तूं पलाल जी बिंड मथे ते रखी आयो अलाए कुकड़ रखी आयो मथे ते यार छा आहे यार अमीर बिरोही छा आहे यार अलाए केरु वठी आयो आहे हिनखे ओ लेवा या पुट न्यूज़ पढ़ यार ॾिसूं था ऑडिशन कीअं थो ॾे तूं अरे जेको तव्हां पनो रखो आहे पढ़ा हा इहो ई पढ़ अचे थो न्यूज़ अचे थो असांजो ख़ुदा जी मार पइनि केरु केरु अची था वञनि यार अस्सलाम वालेकुम
अरे मां या कंदार खान बलोच अड़े अड़े करे न ॻाल्हाइबो आहे बाबा। नाज़रीन अस्सलाम वालेकुम नाज़रीन चइबो आहे। अरे असां औरतुनि खे बड़े करे ॻाल्हाईंदा तमीज़। दीनत कहिड़ो हाल आहे अड़े तमीज़ मोदिया काते आ तू बाबा तमीज़ सां ॻाल्हाए। अड़े अड़े न करे ॻाल्हाए। अरे हाणे जीअं तव्हां चवंदो उहे था ॻाल्हायूं भला ठीकु आहे नाज़रीन खे चओ अस्सलाम वालेकुम नाज़रीन। अस्सलाम वालेकुम अरे नाज़रीन कहिड़ा हाल आहे बाबा अड़े नाज़रीन न चइबो आहे मोज़िज़ नाज़रीन चइबो या हिनखे उथारो ॿियो जेको आहे हुनखे था विहारियूं। अरे छाजो हुते हाणे कंदार खानो बलोच ते वे हुते लाइन शुरू थी वेंदी आहे। अरे नाज़रीन अस्सलाम वालेकुम तव्हांजो ख़िदमतकार तव्हांजे साम्हूं ख़बरूं पढ़े थो कंदार खान बलोच सही आहे हाणे हाणे अॻिते पढ़ न वरी सही आहे हाणे पुछंदे या घड़ी घड़ी वेही यार लाइट वो त नज़र ई न ईंदो यार नज़र ई न ईंदो। एक तोखे वार कोने मथे में हिकिड़ो वार कोने को तोखे वरी विच में थो ॻाल्हाए चङो पढ़ न्यूज़ पढ़ ॾिसूं यार अरे अलाए कहिड़ा कहिड़ा माण्हू। ख़बर पइजी वेंदी दुनिया खे कीअं न्यूज़ पढ़बी आहे। अरे थोरो माण्हू हिले जुले ये फोटो कढे जो माण्हू मरी वियो सर छा कयो हिननि माण्हुनि जो सर। बाबा हिनखे ॿधी विहारियोसि ॿधी कढोसि ॿाहिरि। अरे छाजो ॿधी विहारियो अरे तव्हांखे ख़बर पढ़ी ॿुधायो ॾिसो ख़बर कीअं आहे। पढ़ियल लिखियल आहियां कुझु तालीम हासिल कई अथई। अरे वॾी तालीम हासिल कई आहे सॼो मिलाए जुलाए 15 दर्जा पढ़ियल आहिनि। ठीकु आहे पढ़े ॾिसूं पढ़ो ॾिसूं भला ॾिसूं हाणे यार। अस्सलाम वालेकुम नाज़रीन कंदार खान बलोच अरे तव्हांखे सलाम वज़ीर आज़म पाकिस्तान अड़े नहीं ज़ाल अच्छा अड़े बस अड़े अड़े करे ॻाल्हाईंदो आहे तूं न्यूज़ पढ़ साहब सां ॻाल्हाईंदा हुन सां चङो ख़बर पढ़ तूं। अरे वज़ीर आज़म नवाज़ शरीफ चयो आहे त इमरान जो ज़हनी तवाज़ुन ख़राब आहे। अरे इमरान जो ज़हनी तवाज़ुन करे ख़राब थियो हे तव्हांजो इमरान थिए पियो। अरे बाबा इमरान थे बोला नथो चवे इमरान खान लाइ थो चए। अच्छा हा ॿी न्यूज़ पढ़। कंदकोट में पेशी ते आयल हथकड़ियूं कैदी हथकड़ियुनि समेत फरार थी विया। अरे कैदी लोहार लो जी ज़रूरत हुई छा। अरे बाबा हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायो अहिड़े छा बाबा ख़बर आहे हिकिड़े क़िस्म जी ख़बर पवणी आहे सिर्फ़ु तूं तजियो न ॾे वेही हिते। यार मुंहुं अथसि ई न लॻे थो रुॻी वार अथसि। हे मुंहुं न वॻे तुंहिंजो चाचो आहे छा। अरे ॻाल्हि कहिड़ी थो करे तूं बाबा हाणे अजीब ड्रेसिंग यार ही छा आहे। अरे हिकिड़ी ॻाल्हि ॿुध मुंहुं त ॻोल्हियोसि यार मुंहुं अथसि अलाए न अलाए केरु आहे मुंहुं त अथसि ई न। हे वक़्तु वारो पी वेठो आहे छा। चङो पढ़ पढ़ ख़बर पढ़। कंदकोट ते पेश रहियो वरी पढ़ा उहा थी वई ॿी पढ़। लाड़कान जी हर गिटी रोड ते गंदो पाणी पीची वियो इंतज़ामिया ग़ाइब। अरे लाड़कान ते पेरिस ठाहिण वारा हेॾे करे पोइ पढ़ हा होॾे साम्हूं ॿीहर ॿुधाए न कैमरा में ॾिसी चयो न। तुंहिंजी ॻाल्हि आहे विच में थी तोरी अरे तो ख़बर नथी हा हेॾे पढ़ो लाड़काणी ख़बर बड़ी ॿुधाए। लाड़कान जी हर गेटी रोड रस्ते में गंदो पाणी पीची वियो। अरे इंतज़ामिया ग़ाइब। अरे मूंखे ख़बर ॿुधाई अनवर सोहेल सियाल हुते रहे थो। अरे वो बि रहे थो हुते पंहिंजो कहिड़ो निसार खोड़ो रहे थो। अरे वो पंहिंजो सुमरो साहिब हुते रहे थो पियो। अरे बाबा पोइ उहे रहनि था त उहे कॾहिं कॾहिं वेंदा आहिनि हुते उहे बि जहाज़ ते वेंदा आहिनि रोड रस्ते ते न घुमंदा आहिनि। अरे लाड़कान खे पेरिस ठाहिण वारा हुआ उनखे पाणी घटि में पीची पोइ पेरिस त ठही वियो आहे न गंदो पाणी बीठो आहे जाॾे काॾे। यार बेस तो न्यूज़ पढ़े न ख़बर पढ़ न छॾ बाबा सोहेल अनवर सियाल खे अया सुमरो खे छॾ तूं। अया सुमरो साहिब बि हाणे बीमारी में थी वियो आहे उनखे चओ बाबा गंदो बंदो पाणी कढ। उहो कोन बाबा घुमी न सघंदो आहे गिटिन में छॾ तूं। अरे तव्हां जहिड़ो मां पढ़ा थो ख़बर हाणे ॾिस कीअं थो पढ़ा। ॿी ख़बर पढ़ का। अमेरिका जे सदर डोनाल्ड ट्रम्प अचण शर्त इंतज़ामिया वठण शुरू करे छॾिया। इंतकाम वठण शुरू करे छॾिया इंतज़ामिया। अरे लिखल कीअं तव्हांजे सिंधी में तव्हांजो सही कोन्हे। यार कंहिं लिखी आहे न्यूज़ कंहिं लिखी आहे यार। गार्ड घुराईंदे तूं गार्ड कर में हिकिड़ो टकर हणा न गार्ड खे। ट्रम्प जी ख़बर पढ़ इंतकाम वठण शुरू करे छॾिया। अमेरिका जे सदर डोनाल्ड ट्रम्प अचण शर्त इंतज़ाम वठण शुरू कया। इंतज़ाम इंतकाम इंतकाम अरे सही ॿुधाए न कॾहिं चए इंतकाम कॾहिं चए इंतज़ाम। अरे अस्सलाम वालेकुम अचण सदर जे अमेरिका यार मूंखे सम्झ में नथो अचे यार तूं छॾ हिकु त हिननि जो पंहिंजो बराक ओबामा हुयो पंहिंजी कम्यूनिटी जो उहो भलो बराक ओबामा जेको हुयो न असां मैट चाचे जो पुटु हो मुंहिंजो। अरे उहो लियारी जो। अरे मां तोखे ॿुधायां लियारी असां लियारी में असां फुटबॉल खेॾिया हुआ। अरे यार वॾो कूड़ो आहे यार। कैमरामैन मटायो मां रिकॉर्ड न कंदो। बाबा तूं छाजो कैमरा में हे तो निकिरी तूं ॾेखार ख़बर पए तोखे। बाबा हाणे बदमाशी न आहे घणी न्यूज़ पढ़णी आहे। अरे विच में वरी ॻाल्हाइनि था न ओके ओके क्यू नेक्स्ट। असांजो ओबामा हुयो न कमाल जो माण्हू हुयो मां हुन सां गॾु मां लंगोटी यार जेको हूंदा आहिनि अड़े ओड़े। अरे यार सवाल ई आहे वॾो यार पढ़े अड़े अड़े करे न ॻाल्हाए हिते गॾे गॾो न आहे हलाइण हुते ख़बरूं पढ़णियूं आहिनि। मार्केट जे सीपेक नसवार खां पोइ सीपेक गुटको बि पहुची वियो। हे छा थियो मार्केट में सीपेक गुटको पहुची वियो। हा अरे चाइना सां गॾु हाणे गुटका बि चाइना वाईंदा।
यार कीरा यार कीरा छो मूंखे चरियो कयो अथव यार तव्हां कहिड़ा माण्हू वठी था अचो घुरायो था फोटा छाजे लाइ उथे तूं अरे ॿुध ख़बर न टकराइणी थी नास मुरत कर दो बाबा तूं वञी डांसू मानसू कर वञी हिकिड़ी ॻाल्हि ॿुध हे गुंडो अथई गुंडो लॻे त गुंडो त न्यूज़ पढ़ंदड़ त लॻे ई नथो अरे हे चैना असांजो दोस्त आहे ख़बर हर्षित चैना खां त न आहे वठणी न गुटको बि उथो वठूं असां उहो बि न खुली गुटको यार सीपेक मनसूबो काढे गुटको काढे हथ जी ख़बर पवंदो जा हे मुंहिंजे चाचे ख़बर लिखियो आहे यार कंहिं ख़बरूं ठाहियूं इहे यार पढ़ न्यूज़ वारा जहिड़ा ख़बरूं लिखण वारा ठाहिण वारा तहिड़ा पढ़ण वारा यार मां वञां थो ते कहिड़े क़िस्म जा यार तव्हां यार घुराया आहिनि हिते न्यूज़ कास्टर छॾियो हिकिड़ो दफ़ो छॾियो रिजेक्ट वारी शुरू थी मोहतरम जनाब नवाज़ शरीफ चयो आहे त इमरान जो ज़हनी तवाज़ुन पकड़ियो जरे काॾे विया आहिनि यार हाणे ईअं डांस करे करे ख़बरूं पढ़ंदे पकड़ियो जिन बि हथ जी घणो करे कंद कोर्ट में पेशी थिया आहिनि हथ करियूं चढ़ाए भॼी विया कैदी लेवक 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 इहा खूंदी आहे उथारियो बस छॾियो छॾियो यार बस रिजेक्ट आहे तो रिजेक्ट आहे नेक्स्ट ॿियो को घुरायो गिची में गंदो पाणी पी जी अरे छोकिरियूं खपनि यार असांखे छोकिरियूं ख़ूबसूरत अरे मुंहिंजे चाचे जी धीअ वठी चाऊं वड़ी ज़बरदस्त मुख वधी हिन कटे अहिड़ी हूंदी न हिन छॾियो यार छॾियो रिजेक्ट आहे नेक्स्ट आहे माण्हू त छॾियो अरे Reject. रिजेक्ट रिजेक्ट हुन चाचा रिजेक्ट रिजेक्ट बस घुरायो हिन कटो बस चाचा साईं साम्हूं अच तू रिजेक्ट नाज़िन हिकिड़ो माण्हू दुआ घुरी रहियो त काश मां किरड़ी बणिजी वञा त हिकिड़े दोस्त चयसि चङो भलो इंसानु आहीं अहिड़ी दुआ छो थो घुरी त हुन चयो यार मां हिकु सुठे इंसानु हुअण सां गॾोगॾु हिकु ज़ाल जो मुड़ुसु बि आहियां इन करे दुआ थो घुरां त काश मां किरड़ी बणिजी वञा छो जो मुंहिंजी ज़ाल मूंखां घटि किरड़ीअ खां वधीक टिजंदी आहे पर वरी ही कहिड़ा मर्द आहिनि जेके पाण किरड़ीअ खां टिजी रहिया आहिनि सभई वेठा आहियो फ्रूट था खाओ हाणे मां गोह बचींदुमि तव्हां ते गोह खणी आयो आहियां अब मां त हलां थो मूंखे त कमु आहे थोरो मां हलां Abu ada kan अरे गो वठो गो अच्छा गो खाओ खाओ गो अरे ओए मुझे तो मजाक ना मुझे न चला जा अरे मुझे 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 अरे चल चल मजा मजाक ना कर बुझा मैं गाड़ी दूं मैं अरे चल चल ओए चल मुझे ना कर चल बाहर ना है यार मैं मजा अरे बे तोड़े दो चलाया अरे न कर यार ए चल यार चाचा चाचा क्यों ए गो अच्छी थी गो खाइंदे यार मां बजा दो अरे बाहर न जाए रे अरे मेरी मानी ए मार न करे टिकट अरे वार सीट अरे वार सीट दिख रही तुझे वार ओ बॉडी अरे चले अरे कर जुरा अरे वार अरे पुट्टी दे अरे नोटा दे यार चले यार चला हेयर स्टाइल ना हेयर स्टाइल यार मुझे बाहर खराब किया बॉडी बुलाए ना यार चलो जी अरे ओ बॉडी गो
चिमड़ी पे थी वारन में तो के अरे ला यार तू मत कर यार तू अरे यार मुझे कट यार अरे वो चल पेरन में तो न कर। नाज़रीन ख़बर पई आहे त बराक ओबामा 8 साल अमेरिका जो सदर रहण जे बावजूद पंहिंजे लाइ किराए जो घर ॻोल्हे रहियो आहे। उन्हनि 8 सालनि मां जेकॾहिं असांजे हुक्मराननि खां 1 साल जी बि ट्रेनिंग वठी आहे त अमेरिका जी अधु आबादी ओबामा जी किराएदार हुजे हा। नाज़रीन को दौर हूंदो त माण्हू अदाकारनि जी कॉपी कंदा, उन्हनि जहिड़ो हेयर स्टाइल ठाहींदा, उन्हनि जहिड़ा कपिड़ा पाईंदा हुआ ऐं अॼु वरी अहिड़ो दौर अची वियो आहे त माण्हू सियासतदाननि खे फॉलो था कनि। ही ॾिसो मौसम है आशिकाना गाने गाने छो छोरा पानी करे में मां बोले कने जा ये कुछ ॻाल्हायो त सही न सदके वञा। अच्छा मुझे ॻाल्हाइण जे लाइ एॾो बेतो मां हाणे थी ॿुधाए हे ॾिसे थो हे मां पंहिंजे पाण खे साड़े रख करे छॾी थी वञे जेकॾहिं तूं इहा हरकत कई त अदिया न भेण माफ़ कजो जे ग़लती माफ़ कजो। ठीक है हिन रे जे सदके माफ़ थी के थैंक यू दी दुसरन तव्हांजी आइडिया असांखे बचाए विधो। असां पंहिंजो तहफ़ुज़ पाण सां गॾु रखंदा आहियूं। नाज़रीन छा तव्हांखे ख़बर आहे त सियासतदाननि जा ॿार ॿाहिरि मुल्कनि में पढ़ाई मुकमल करे पाकिस्तान वापसि छो ईंदा आहिनि? छो जो लंडन ऐं अमेरिका में केतिरो बि पढ़ी वठनि उतां जा वज़ीर आला या वज़ीर आज़म नथा बणिजी सघनि। ऐं हा सियासतदाननि ते यादि आयो अॼु असांजे सेगमेंट टिश्यूज़ में बि त 2 सियासतदान आहिनि, अचो त ॾिसूं। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम टिश्यू सां गॾु मां आहियां बसर कोसांग। नाज़रीन अक्सर तव्हां ॾिठो हूंदो त जॾहिं क़ौमी असेंबली जो इजलास थींदो आहे या सिंध असेंबली जो इजलास थींदो आहे अक्सर उहो इजलास गोड़ गमसान ऐं ज़ातियात जे वर चढ़ी वेंदो आहे। जेके बि उन ते वेठल मेंबर्स आहिनि हिक ॿिए जे मथां हमला कंदा आहिनि, जुगतबाज़ी मज़ा अहिड़े हिसाब सां कंदा आहिनि ऐं अहिड़े हिसाब सां हू हिकु पंहिंजो जेलसी ॾेखारींदा आहिनि ॼणो हुननि जो को सियासी इशू न पर हुननि जो को ज़ाती को क़बाइली झेड़ो या को तकरार हुजे। त इन सिलसिले में अॼु असां सां 2 सियासी हरीफ़ मौजूदु आहिनि। असां उन्हनि खे पंहिंजे प्रोग्राम में दावत ॾिनी आहे। हैदराबाद स्टूडियो खां असां सां गॾु मौजूदु आहिनि राकेश मिनिस्टर साहब ऐं कराची स्टूडियो खां असां सां गॾु आहे मुख़ालिफ़ धुर जी MPA कुदरत कहर उबासी साहिबा। त सभ खां पहिरियों कुदरत कहर उबासी साहिबा खां असां पुछा कंदासीं त जी मैडम गुज़िरियल हफ़्ते जेको सिंध असेंबली में जेको इजलास थियो उन में गोड़ गमसान थियो उन जी असल वजह छा हुई ऐं तव्हां एतिरो गुस्सो एतिरी कावड़ बि ॾेखारी उन खां पोइ 2 ॾींहंनि खां पोइ बल्कि तव्हां उन खे माफ़ बि करे छॾियो त असल वजह छा हुई उन कहिड़ा जुमिला ॻाल्हाया जंहिं ते तव्हांखे एॾी कावड़ आई ऐं एॾो तव्हां तेज़ ॻाल्हायो उन सां? महिरबानी बसर कोसांग साहब तव्हां मूंखे इन मुतलिक़ प्रोग्राम में घुरायो इन इशू ते ॻाल्हाइण लाइ। मुंहिंजो माइक त खुलियल आहे न, बराए महिरबानी मुंहिंजो माइक खोलियो वञे उन खां पोइ मुंहिंजो मौक़ुफ़ वरितो वञे। जी जी मैडम अक्सर असांजे प्रोग्राम में हलंदे हलंदे माइक बंदि थी वेंदा आहिनि पर हींअर बाक़ाइदा माइक खुलियल आहिनि ऐं तव्हां खुली ॻाल्हायो। जी जी अच्छा सिर्फ़ु ॻाल्हि एतिरी आहे मां राकेट मिनिस्टर खां इहो पुछो त तव्हां क्रीम जो कहिड़ो फार्मूलो इस्तेमालु कंदा आहियो 29 वारो 7 वारो या 3 वारो फार्मूलो? उन ते इहो राकेट मिनिस्टर मूंसां चिड़ी वियो। जी राकेट मिनिस्टर साहब तव्हां ॿुधायो छो नथा त तव्हां मुंहुं अछे करण जो कहिड़ो फार्मूलो इस्तेमालु कंदा आहियो हालांकि तव्हांजो मुंहुं अछो आहे बि कोन। अरे बसर कोसांग साहब मां छा पढ़ी ॿुधायां तव्हांखे फार्मूलो अंग्रेज़ीअ में लिखियल आहे यार कीअं पढ़ी ॿुधायां यार तूं बि कमाल थो करे ॿियो मां पंहिंजे हथ खणी मुश्किल सां पढ़ी सघंदो आहियां यार मां जेको पाण लिखंदो आहियां पाण ई न सम्झंदो आहियां छा लिखियल आहे क्रीम ते वरी अंग्रेज़ीअ में लिखियल आहिनि फार्मूला हाणे उहा कीअं ॿुधायां यार मां पढ़ा कीअं जीअं तव्हांखे ॿुधाईंदो आहियां राकेट साइंस लाइननि खे सम्झ में न ईंदी बसर कोसांग तव्हां ईअं कयो मुंहिंजे चेंबर में अचो त मां तव्हांखे उते वेही सम्झायां खोले सम्झायां अदानी तव्हां पाण ॾिसो हीउ प्रोग्राम में अची बि गैर पनामनी ॿोली था ॻाल्हाइनि पूरी दुनिया थी ॾिसे छा चवंदी दुनिया त तव्हांखे चवनि था अची करे जेको आहे सो चेंबर में अची ॻाल्हायो चेंबर में ॻाल्हाइणो त पंहिंजे पीउ खे घुराए पंहिंजे भाउ खे पंहिंजे चाचे मामनि खे घुराए चेंबर में अची करे हा हिते इहा ॿोली न हलंदी। अदा बसर कोसांग साहब हिननि खे भला कावड़ छो थी लॻे यार हिननि खे पंहिंजो फोटू कावड़ अख़बार में छपाइण जो शौक़ु हूंदो आहे इन करे इहे ॻाल्हाईंदी हुजे
मां तव्हांखे चयो बसर को सां मुंहिंजे चैम्बर में अचो मां तव्हांखे सम्झाया ॻोल्हे खोले करे सम्झाया हुते वेही करे हिननि खे कावड़ थी लॻे तूं माठ त कर ॻाल्हाइण त ॾे न ड्रामा क्वीन रुगो ड्रामा कंदी हलंदी आहे हाणे ॾिसो मूंखे था चवनि त ड्रामा क्वीन मां कहिड़ा ड्रामा कया आहिनि छा मां तोखे ख़ैराती नज़र अचां तू पंहिंजो पाण खे सम्झी छा थो ॿाहिरि निकिरी था त ख़बर पवंदी तोखे हा रॉकेट मिनिस्टर साहब ही असांजे टीवी चैनल जो प्रोग्राम आहे तव्हां हिन टाइम लाइव आहियो ही को सिंध असेंबली जो इजलास न आहे जिथे तव्हां जीअं वणे तव्हां तीअं ॻाल्हायो कम से कम ख़्यालु कयो एतिरम सां ॻाल्हायो अदा उहो छा ॻाल्हाए उहे ॻाल्हाइण ॾे था ॻाल्हाया न भला ॻाल्हि ॿुध बसर को सां तूं रॉकेट ॾिठो आहे रॉकेट जेको उॾंदो आहे मथे हा साईं मां बिल्कुलु रॉकेट ॾिठो आहे मां ॻाल्हायां पियो रॉकेट सां पर तव्हां ॿी ॻाल्हि खे छॾियो तव्हां रुगो मूंखे इहो ॿुधायो ABC छा जो शॉर्ट फॉर्म आहे अदा मूंखे कहिड़ी ख़बर न इहो ABC छा जो शॉर्ट फॉर्म आहे एतिरो पढ़ियल लिखियल हुजां मिनिस्टर हुजां कमाल थो करे यार कमाल करे छॾियो साईं जेकॾहिं तव्हांखे ख़बर न आहे त कंहिंखां पुछी वठो तव्हां मिनिस्टर आहियो असां त तव्हां खां पुछा कंदासीं न साईं अदा कंहिंखां पुछां हिते हिकु त चीफ मिनिस्टर साहिब बि कोन्हे जो मूंखे पर्ची लिखी करे मोकिले हिते फुल फॉर्म हिन जो इहो अथई ABC जो फुल फॉर्म अथई इहो छा आहे अलाए छा आहे तूं बि अलाए कहिड़े क़िस्म जा सुवाल कंदो आहे मुंझाए छॾियो मूंखे सुवालनि में यार कमाल थो करे तोखे एंकर कंहिं ठाहियो आहे यार ABC छा शॉर्ट फॉर्म आहे मूंखे त ॿुधायो मां स्कूल में पढ़ंदो आहियां ॼण को ॿुधाए वेही करे यार मां मिनिस्टर आहियां मिनिस्टर आहियां रॉकेट मिनिस्टर ऐं कोई स्कूल जो टीचर न आहियां तव्हांखे ॿुधायां ABC छा शॉर्ट फॉर्म आहे यार कमाल थो करे ॾिसो मिनिस्टर साहब तव्हांजी सहूलियत जे लाइ चीफ मिनिस्टर साहब जो व्हाट्सएप ते हिकु कैबिनेट ग्रुप ठाहियो आहे तव्हां उन ग्रुप में वञी करे पंहिंजे के साथी मिनिस्टर खां पुछा करे वठो त ABC छा जो शॉर्ट फॉर्म आहे उन ग्रुप ते मां थी तव्हांखे ॿुधायां अदा बसर कोसांग उन में फनी क्लिप्स मोकिलींदा आहिनि वीडियो मोकिलींदा आहिनि पंहिंजी कारकर्दगी नाहिनि मोकिलींदा उन ग्रुप ते उन व्हाट्सएप ग्रुप ते मां थी तव्हांखे ॿुधायां त छा छा मोकिलींदा आहिनि ॾिसो हाणे तव्हां माठ कंदी या न कंदी मूंखे ॻाल्हाइण ॾींदा न ॻाल्हाईंदा ॾिसो न तव्हांखे कहिड़ी ख़बर त असां हिकु ॿिए खे फनी क्लिप्स मोकिलींदा आहियूं या पंहिंजी कारकर्दगी मोकिलींदा आहियूं हा हिननि खे कहिड़ी ख़बर आहे व्हाट्सएप ग्रुप में एड आहिनि छा ॼण असां सभु पाण मिनिस्टर व्हाट्सएप ग्रुप ते एड आहियूं हिकिड़ो भेरो रुगो इहो थियो राति 2:30 वॻे मां व्हाट्सएप ग्रुप ते मैसेज छॾियो त अबा को जाॻे थो त वज़ीर आला साहिब चयो हा अबा मां जाॻा थो हुकुम कयो इहे थियो हिकु दफ़ो हा बाक़ी अहिड़ी ॻाल्हि न आहे व्हाट्सएप ग्रुप खे वरी हलाइण बि कोन ईंदो हा घणो हिते नेट बि कमु कोन थी करे बैलेंस ख़तमु थी वियो आहे अच्छा मिनिस्टर साहब मूंखे हिकिड़ी ॻाल्हि सम्झ में नथी अचे त वज़ीर आला साहब राति जो 2:30 बजे तूं जाॻे थो त सुबुह जो 9 बजे सवेर ऑफिस उते कीअं थो पहुचे तव्हांखे इहा ॻाल्हि सम्झ में न ईंदी बसर को साहिब मां तव्हांखे थो ॿुधायां जेका वॾे वज़ीर ॻाल्हि ॿुधायांव वज़ीर आला साहिब छा कयो आहे जो 3-4 जेके पाण ॼणा हम शक्ल अथसि हिकिड़ो लाहौर में जेको मिलियो हुअसि उहो घुरायो अथसि पाण वटि हाणे 2-3 ॼणा पाण ॼणा तयारु करे छॾिया अथसि रोज़ सुबुह जो हिकिड़े खे मोकिले छॾींदो आहे 9 वॻे ऑफिस वञी तूं ऑफिस खोल वञी करे पोइ वरी पाण ईंदो आहे देरि सां वरी उहो निकिरंदो आहे छापा हाणे वञी पुल जो इफ़्ताह कर रोड जो इफ़्ताह कर किथे किथे को राउंड हणिणो आहे त पोइ वरी पाण वरी ॿियनि निकिरी वेंदा इहे 2-3 ॼणा ठाहे छॾिया अथई पाण ॼणा हलो अच्छा त तव्हां इहो त वॾो इंकशाफ करे छॾियो त मतिलबु 9 बजे सवेर ड्यूटी ते पहुचणु मतिलबु इहो ई राज़ आहे वज़ीर आला साहब जो इहो राज़ हुयो छा यार इहो ईअं न कई यार इहे सॼा ॿिया लफ़्ज़ वापसि वठि ऐं इहे सॼा लफ़्ज़ जेके हिन कार्रवाई मां ख़ारिज कया हुआ महिरबानी करे यार ईअं न कर कराईंदो मुंहिंजी मिनिस्ट्री तेल यार मां छा चई हुई उहो क़ौमी राज़ हुयो फाश करे छॾियो हा हो वाह ॾिसो साईं हाणे इहे लफ़्ज़ न ख़ारिज थींदा न तव्हां इहे लफ़्ज़ वापसि वरिता असांजो प्रोग्राम लाइव आहे ऐं न वरी ही कोई असेंबली जो इजलास आहे जेके तव्हां लफ़्ज़ उते चया वरी तव्हां लफ़्ज़ वापसि वठी छॾिया त ॻाल्हि ख़तमु थी वई ॾिसो इहे जेकॾहिं इहा ॻाल्हि थींदी त पोइ मां हितां वॉकआउट कंदुमि ऐं प्रोग्राम ई बाइकाट कंदुमि हा मां कोन ईंदो हिते वरी हा मुंहिंजा था सुवाल करे करे यार ईअं न कर यार मराईंदे बसर को तुंहिंजो नालो बसर न हुजे तुंहिंजो नालो गोगड़ू या गोगड़ू जी कुदरत कारोबासी साहिबा त रॉकेट मिनिस्टर साहब जो चवणु आहे त हू जेको आहे सो वॉकआउट कंदो मां छा चवां कंहिंखे चवां इहे माण्हू ईअं ई कंदा आहिनि जॾहिं हिनखे जवाबु न ईंदो आहे त पोइ बहानो कंदा आहिनि भॼण जो ईअं भॼी वेंदा आहिनि भॼी बि दुबई वेंदा आहिनि ऐं पोइ अस्पतालुनि में वेही करे त फ़ोटू मोकिलींदा आहिनि त असां बीमार थी पिया आहियूं असांखे अटैक थी वियो आहे असांखे दिलि जी बीमारी आहे अदा मां छा छा ॿुधायां हिननि जा कहिड़ा कारनामा ॿुधायां हिननि जा जी कुदरत कारोबासी साहिबा रॉकेट जे इन रवैये ते तव्हांजो कहिड़ो रद्दअमल हूंदो मुंहिंजो इंतहाई ख़तरनाक रद्दअमल हूंदो मां वॾो कदम खणण वारी आहियां मां पंहिंजे पाण खे पेट्रोल सां साड़ींदसि लाइव साड़ींदसि पेट्रोल सां इन प्रोग्राम में मूंखे केरु बि न रोके ॾिसो चवण न वञो बसर को साग जी जी अरे ओ वाइड़ा जी जी पेट्रोल ॾिसो कहिड़ो हाणे साओ पेट्रोल थो अचे हे ॻाढ़ो पेट्रोल काढो ईरानी तेल खणी आई अथई बाज लॻंदी आहे ॾिसो मां सभिनी खे सभु पाण खे साड़ींदमि सभई सड़ी मरंदो सॼो स्टूडियो सड़ी वेंदो तव्हांजो कैमरामैन बि सड़ी वेंदा ॾिसो
ॾिसो मैडम जेकॾहिं तव्हांखे इहो कमु करिणो बि आहे त प्लीज़ असांखे कुर्सियूं सेट न लॻायो आहे तव्हां ॿाहिरि वञी करे इहो कदम खणो हिते असां कहिड़ो ॾोह कयो असांजे स्टूडियो खे छो था भाॼियो हुआ बसर को लाग जी जी ए भई हिन खे यार मां तो मसलो हल करे तो रहा सॼो कीअं बाज़ार वॾो भाउ बचाव जो तरीक़ो कहिड़ो बचाव जो तरीक़ो जल्दी इस्तेमालु कयो न थिए जो पेट्रोल हाणे ॿाहिरि ॾे साहब भाभी वठाओ ॻाल्हि हेड़ न मूंखे ॻाल्हाइणी कोन्हे रे माई जी 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 अरे बसर को लाग जी जी अरे तुम्हारे मुंह में नफरत थी है मूंखे अलाए छो हेॾो मुंह जे टिको केतिरे जहिड़ो ॻाल्हि ॿुधो मां पंहिंजो बचाव पाण रखंदो आहियां अच्छा कहिड़ो इहो तव्हां इंतहा कदम न खणो अधी मुंहिंजी भेण आहे तूं अहिड़ी ॻाल्हि न आहे असां बचाव पाण सां गॾु रखंदा आहियूं मां तव्हांखे घर ईंदुमि मां रहो पाराईंदुमि तव्हां माफ़ी वठंदुमि बसि मां माफ़ी वठंदुमि तव्हांखे घर ईंदुमि तव्हां जी जी रहो बि खणी ईंदुमि पर ॾिसो ॾिसो राकेश साहब तव्हां हैदराबाद में आहियो ऐं असां कराची में आहियूं त इहो तव्हां जेको कीअं जेको सरो पाराईंदो हेॾे वॾा कूड़ाओ था असां कूड़ाओ तव्हां बि कूड़ाओ गॾु वेठा कराए करे इहा ॻाल्हि लीक न कयो सही इहा ॻाल्हि लीक अदी हे माफ़ कर मूंखे माफ़ कर अदी अरे माफ़ कर तूं भेण आहे मुंहिंजी तूं भेण आहे मेहरबानी भाउ मुंहिंजा हे ऊंचो त आहे न कहिड़ी मार्केट में 50,000 जो वरितो आहे 50,000 जो मां खे माल मां वॾी मेहरबानी मुंहिंजा भाउ पर मूंखे त लुंडे जो थो लॻे हेॾे हो बसर को सांग लुंडो तूं तबाह कयो आहे असां लुंडे न ईंदा आहियूं कोट थ्रू वठी आऊं लुंडो मां हिकिड़ो अच्छा ॾिसो मैडम जेकॾहिं हिन तव्हांखे रहो पर ॻाल्हि ख़तमु कयो न हाणे बसि हिते ई ॻाल्हि ख़तमु कयो सॼी त तव्हां मैडम खां पुछा कंदासीं जी मैडम हुन तव्हांखे रहो पारायो हाणे छा तव्हां हुनखे माफ़ करे छॾियो हिते ई ॻाल्हि ख़तमु कंदी मां वादी जाए बस त मां छा कयां बसि छा कयां मां हाणे ही पेट्रोल त न हुई त कोल्ड ड्रिंक हुई अच्छा हेॾे ॾेई हालत नाज़रीन अॼोके मज़ागिरी प्रोग्राम जो वक़्तु थियो पूरो ऐं कीअं लॻो मूंखे असांजो अॼोको प्रोग्राम असांखे फेसबुक पेज ते ज़रूरु ॿुधाइजो ऐं कमेंट ज़रूरु कजो तेसीं ताणी अल्लाह हाफ़िज़